अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, अज मुहर्रम शरीफ जी 10 तारीख़ है। इत्तफ़ाक़ सां ही हुस्न इत्तफ़ाक़ चइजे
जो मुहर्रम शरीफ़ जे 10 तारीख़ ॾिहाड़ो ख़ैर सां जुमे जो आहे। अॼु खां तक़रीबन 1350 साल अॻु में करबला जे मैदान में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसहबिही वबारक वसल्लम जे प्यारे ॾोहटे सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ख़ानदान सां अल्लाह जे राह में दीन जे सरबुलंदीअ जे लाइ महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नतुनि खे ज़िंदा करण जे लाइ जंहिं ॾिहाड़े ते ऐं जंहिं तारीख़ ते क़ुर्बानी ॾिनी हुई उहा तारीख़ 10 मुहर्रम जी हुई ऐं ॾिहाड़ो बि जुमे जो हो। अॼु बि इत्तिफ़ाक़ सां तारीख़ बि 10 आहे त ॾिहाड़ो बि जुमे शरीफ़ जो आहे। असीं ऐं तव्हीं हिकिड़े गॾिजी सैयदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रूह मुबारक खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ पंहिंजा अक़ीदत जा गुल पेश करण जे लाइ संदन सीरत पाक खां वाक़िफ़ थियण जे लाइ ऐं संदन किरदार खां मुस्लमान खे वाक़िफ़ करण जे लाइ हिन मस्जिद शरीफ़ गौसिया शाहपुर चाकर में गॾु थिया आहियूं। अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब जे सदके ऐं पंहिंजे हबीब जे बचन जे सदके असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। ऐं ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात खां सुवाल आहे शाल रब्बुल आलमीन जल जलालहू व मनवालहू असां ई तव्हां सभिनी मुस्लमाननि खे इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां क़ुरान शरीफ़ जूं आयतूं अव्हां प्यारी जमात जे आॾो तलावत कयूं आहिनि। उन्हनि जे बारे में अव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। ख़ुदा ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। ख़ुदा ताला मूं गुनहगार खे हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां ई असां सभिनी खे हक़ ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां अव्वल गुज़ारिश आहे त मुहबत सां बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम ते दुरूद पढ़ो त मां आयतुनि जी माना ॿुधाए तव्हांखे मक़सद जी ॻाल्हि ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू मनवालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। या अय्युहल्लज़ीना आमनू इन जी माना है ऐ ईमान वारो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में ईमान वारनि सां मुखातबा या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। जेकॾहिं तव्हांजे मथां को इम्तिहान जो वक़्तु अची वञे, अव्हां जे मथां को ॾुख जो टाइम अची वञे, अव्हां जे मथां का तकलीफ़ जी घड़ी अची वञे त मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अव्हां ईमान वारनि खे इरशाद थो फरमायां त अव्हां नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठिजो। ये ॿ कम तव्हांजे मथां अल्लाह पाक लाज़िम कया। हिकिड़ो अव्हां नमाज़ पढ़जो ऐं ॿियो अव्हां सब्र खां मदद घुर्जो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ये ॿ कम तव्हांजे हवाले आहिनि। टियों कम मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाण ई कंदुसि। या अल्लाह उहो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? ख़ुदा ताला फरमाईंदो आहे इन्नल्लाह मअस्साबिरीन। मुंहिंजे वक़्त में तव्हां नमाज़ खां मदद घुरी ऐं तव्हां सब्र खां मदद घुरी त मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी मदद तव्हां सां गॾु हूंदी। हाणे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात
इन आयतुनि में इन आयत शरीफ़ जे मुंड में ॿिनि ॻाल्हियुनि जो ताक़ीद फरमायो आहे त मुसीबत ॾुखो तकलीफ़ जेकॾहिं अची वञे त मोमिन जो कमु आहे त सब्र करे ऐं मोमिन जो कमु आहे त नमाज़ खां मदद घुरे। पोइ मोमिन जे वक़्त में सब्र कंदो आहे ऐं नमाज़ खां मदद घुरंदो आहे त रब करीम जी ज़ात बाबरकात मोमिननि सां पंहिंजे मदद सां गॾु हूंदो आहे। इहो आयत पहिरीं जो तर्जुमो पूरो थियो। अॻिते ॿी आयत आहे। अल्लाह ताला फरमाया वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात। सुभान अल्लाह। जेके शख्स अल्लाह जे राह में पंहिंजी जान कुर्बान करे विया, अल्लाह जे राह में जान कुर्बान करण जा कई नमूना आहिनि। को बनीअ ॿारे ते सिर वढाईंदो आहे, को क़ौमी मिल्कियतुनि ते झगड़ा कंदो आहे, को कंहिं तासुब जे करे पाण खे माराए छॾींदो आहे, को चोरीअ में मारिजी वेंदो आहे, को कंहिं झगड़े में फ़साद में मारिजी वेंदो आहे। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां हिन आयत करीमा में पंहिंजे अज़ली कलाम में उन्हनि जो ज़िक्र थो फरमायां जेके कंहिं दुनिया जे लाइ सिर कोन कटाईंदा आहिनि, पंहिंजे इज़त जे लाइ सिर कोन वढाईंदा आहिनि, पंहिंजे ज़ाती गैरत लाइ पंहिंजी जान कोन विञाईंदा आहिनि। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो उहे जेकॾहिं सिर कटाईंदा आहिनि त अल्लाह जे दीन खे सर बुलंद करण लाइ सिर कटाईंदा आहिनि। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाया मां अल्लाह ताला तव्हां खे फरमाया थो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। जेके फी सबीलिल्लाह सिर वढाइनि था, फी सबीलिल्लाह जानियूं कुर्बान कनि था, फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में सिर ॾेई छॾनि था। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात ताक़ीद थो फरमाए ओ ईमान वारो मां रब ताला तव्हां खे हुकुम थो फरमाया इन फी सबीलिल्लाह जान ॾियण वारनि खे मतां तव्हां मुअल चवंदा हुजो। इनखे मोह नाहे चवणो, इन्हनि जे लाइ ईअं तव्हांखे ज़ुबान सां नाहे पुछणो त के हे मरी विया आहिनि। छा आहिनि या अल्लाह ॿुधाए। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो बल अहयाउन बल्कि इहे जीअर आहिनि। अवां जे लेखे मरी विया, अवां जे लेखे सिर कटाए विया, अवां जे लेखे क़ब्र जे हवाले थी विया, अवां जे लेखे साह हुननि जो बंदि थी वियो, अवां जे लेखे चुरण पुरण ख़तमु थी वियो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे तव्हांजो ख़्यालु ॿियो आहे, हयाती बि मां अल्लाह जे हथ में आहे, मौत बि मां अल्लाह जे हथ में आहे। जहिड़ो बि मां कंदो आहियां त मौत बि मां अल्लाह ॾींदो आहियां, मौत बि मां पैदा कयो आहे, हयाती बि मां पैदा कई आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला जी ज़ात वा रब आहे जेके मौत खे पैदा कयो आहे, हयातीअ खे पैदा कयो आहे। पोइ जंहिं मौत ऐं हयातीअ जो पैदा करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां, उहो मां रब तव्हांखे चवां थो त जेके अल्लाह जे राह में कुर्बान थिया उन्हनि खे चइबो आहे शहीद। मां तव्हांखे मनो थो कयां ख़बरदार मतां शहीद खे मोह चवंदा हुजो। शहीद खे मोल चवणो नाहे। अबा छा ॻाल्हाईंदा हलो, शहीद जे लाइ ईअं न चयो त को मरी वियो आहे। या अल्लाह छा आहे। ख़ुदा ताला फरमाया बल अहयाउन बलक शहीद जीअर आहिनि, हयात आहिनि, जेरा आहिनि। अहया हय जो जमा आहे, हय चइबो आहे जेरे खे, अहया उन जो जमा आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जेके शहीद ख़ुदा जे राह में शहीद थी विया, ख़ुदा जे राह में ख़ुदा जे दीन जे सरबुलंदी जे लाइ सिर वढाए विया, मां अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में थो चवां भली तव्हांजे ख़्याल में हिन दुनिया वारी हयातीअ खां हथ धोई विया, अवां ॾिसो था त गुज़ारे विया आहिनि, पर मां अल्लाह तव्हां ईमान वारनि खे चवां थो ख़बरदार ज़बान सां चइजां त शहीद जहिड़ो आहे। या अल्लाह कीअं जहिड़ो आहे। ॻाल्हाए कोन थो, ॾिसे कोन थो, चुरे कोन थो, खाए कोन थो, असां उनखे सॾ कयूं था सॾ कोन थो ॾे। ऐं मुंहिंजा मौला कीअं जहिड़ो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वलाकिन ला तशउरून। इहा ई त ॻाल्हि आहे जो मां रब करीम जी ज़ात बाबरकात शहीद खे अहिड़ी हयाती अता फरमाई आहे, अहिड़ी त शहीद खे मां ज़िंदगी अता कई आहे जेका तव्हांजे सम्झ खां मथे आहे।
अवां जे समझ में ही हुआ न ईंदी त कीअं जहिड़ो आहे। अवां खे असांखे सभिनि खे ख़बर आहे त अल्लाह हिकु आहे। सभई चओ अल्लाह 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 हिकु आहे, हयुल क़य्यूम आहे, अज़ली आहे, अबदी आहे, क़दीम रब आहे। अल्लाह कंहिं ॾिठो आहे? हिकु कीअं आहे? हिकु ॼणो कीअं थो जहान संभाले, खाए बि कोन जहान खे खाराए, अल्लाह ताला निंड बि कोन करे जहान खे निंडरूं कराए। ख़ुदा तबारक व ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ो कीअं आहे? असांखे अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे, मुस्लमान जी तौहीद हयाई आहे। ख़ुदा खे मञिणो पवंदो, अल्लाह अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे। पोइ जॾहिं अकेले ख़ुदा जे लाइ अक़ीदो ईमान आहे त ख़ुदा आहे जहान खे हलाए थो। उन अक़ीदे रखण वारे मोमिन खे ख़ुदा पाण फरमाए थो, ओ मोमिन जेकॾहिं मां रब करीम खे रब मञींदो आहियां, मां रब करीम जे वहदानियत जो इक़रारी आहे, मां रब करीम खे ख़ालिक मञींदो आहियां, मां ख़ुदा खे पैदा करण वारो मञींदो आहियां, त तोखे इहो बि मञिणो पवंदी जेको अल्लाह जे राह में सिर वढाए सो जहिड़ो आहे। इहो अक़ीदे जो मामिलो आहे बा, इहो अकुल जो मामिलो कोन्हे। आहे अकुल जो मामिलो? पाण वारो अकुल कमु कंदो त वेठा पाकिस्तान में आहियूं, पर अमेरिका मां पोइ दोस्त तस्वीर हिते ॾिसण में पई अचे। हे डिश एंटीना लॻा पिया आहिनि टीवीअ में। मुंहिंजा दोस्त अमेरिका में पियो नच को नचकार हले, तव्हांजे घर में उहा सूरत पई ॾेखारिजे, न तार आहे, न कनेक्शन आहे, का शइ कान्हे का। हिकिड़ी नंढड़ी मशीन तुंहिंजे घर में लॻल आहे, ॿी टुट एंटीना मथे पंहिंजे घर ते लॻाए छॾी आहे। हज़ार हा किरोड़ हा मेलनि तां सूरत तो वटि अचे थी, पर तुंहिंजे दिमाग़ सम्झ खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। इहो साइंस जो कमाल आहे। जेकॾहिं साइंस जे कमाल खे तस्लीम करी थो त अल्लाह जी कुदरत वॾी आहे। रब तो जे भली मुंडी धड़ खां धार हुजे, भली रत वही वञे, भली चुरण पुरण ख़तम थी वञे, पर मां अल्लाह जे राह में जान ॾिनी अथई, ईमान खे अहिड़ी हयाती अता कई आहे जो तुंहिंजे सम्झ खां मथे आहे। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त पारी पारी ॻाल्हि त मुसीबत जे टाइम ते नमाज़ खां ऐं सब्र खां मदद वठणी आहे। नंबर 2 त शहीद खे अल्लाह जे राह में सिर वढाइण वारे खे मोल चवणो न आहे, बल्कि उहो जहिड़ो आहे अल्लाह जो क़ुरान थो चवे। तव्हांजो इन ॿिनी ॻाल्हि ते अक़ीदो आहे? सभई त चओ अबा। सलात पढ़ो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हाणे मां तव्हां खां पुछां थो, अॼु जंहिं जवान जो ॾिहाड़ो मल्हायो था, जंहिं हस्तीअ जे ॾिहाड़े मल्हाइण लाइ गॾु थिया हो, अॼु उहा हस्ती जंहिं मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जे कुल्हनि ते सवारी कई, उहो हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आमना साइण रज़ी फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे झोलीअ में पलियो आहे, जंहिं मुंहिंजे प्यारे महबूब जे मिठड़ी न्याणी हज़रत फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पाक सीने मुबारक मां पाक खीर पीतो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जे घर में ॼमे महबूब जे न्याणीअ जो खीर पीए ऐं शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फर्ज़ंद अर्दमंद हुजे, रसूल करीम जे कुलनि ते सवारी करे हबीब करीम जी ज़ात बाबरकात उनखे जन्नत जे जवाननि जो सरदार बनाए। मुंहिंजा दोस्त, अहिड़ो माण्हू अल्लाह जे राह में वरी खणी सिर वढाए, अॻे ई सोन हो पर वरी सोन ते सुहागो थी वियो। फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे महबूब करीम जी नंढी न्याणी आहे। चओ सभिनी खां ॾाढे चओ नंढी न्याणी आहे। ओ मुस्लमान, हीउ अक़ीदो यादि रखजां, क़ुरान में लिखियो पियो आहे, अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे, या अय्युहन नबियो कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। ओ मुंहिंजा प्यारा नबी, ओ ग़ैब जे ख़बरूं ॾियण वारा, ग़ैब दान नबी, कुल अज़वाजिक, मां रब तोखे चवां थो त तूं चओ पंहिंजे घर वारनि खे, कंहिंखे चओ पंहिंजे ज़ालुनि खे, कंहिंखे चओ
कुल अज़वाजिका चओ पंहिंजे घर वारनि खे व बनातिका ऐं चओ पंहिंजे धीअरुनि खे कंहिंखे चओ धीअरुनि खे वनिसाइल मुमिनीन ऐं 3 नंबर ते मां रब ताला जी ज़ात बाबरकात खे फरमाया थो त जेके मोमिननि जूं घर वारियूं आहिनि मोमिनियूं औरतूं आहिनि उन्हनि खे बि चओ याने पंहिंजे ज़ालुनि खे बि चओ पंहिंजे धीअरुनि खे बि चओ मोमिननि जे घर वारनि खे बि चओ सभु को सम्झी सघे थो अलाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे जे न्याणी हिकु हुजे हा त अल्लाह चवे हा चओ पंहिंजे धीअ खे छा चवे हा अल्लाह चओ पंहिंजे ॾाढे ॻाल्हि आहे चओ पंहिंजे धीअ खे पर जेकॾहिं चइजे चओ पंहिंजे धीअरुनि खे त इन मां छा मालूम थो त हिक खां घणियूं आहिनि हिक खां क़ुरान तो चवे अब्दुर रहीम पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि कोन कंदो इंशा अल्लाह ताला अल्लाह जे घर में वेठो आहियां अल्लाह जे क़ुरान पाक मां तव्हांखे ॿुधायां थो जॾहिं ख़ुदा जो क़ुरान चवे थो त नबी खे न्याणियूं आहिनि घणियूं उहे कहिड़ियूं आहिनि हज़रत ज़ैनब हज़रत रुक़ैया हज़रत उम्मे कलसूम सभिनि खां नंढी फातिमत ज़हरा आहिनि चारई रसूलुल्लाह जूं न्याणियूं कंहिंजूं न्याणियूं साईं चारई पर जेको शान फातिमत ज़हरा खे मिलियो सो कंहिंखे न मिलियो सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा याने खातून जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत शम्ए बज़ में हिदा पे लाखों सलाम शम्ए बज़ में माओ ॼणे दी पुटड़ा वंड न ॾेंदी भाग माओ खे बच्चा ॼमंदा आहिनि हिकिड़ो हर कहींदो आहे हिकिड़ो एयर कंडीशन में वेठो हूंदो आहे हिकिड़ो जाहिल हूंदो आहे हिकिड़ो आलिम हूंदो आहे मुंहिंजा दोस्त हिकिड़ो कोरो गुनहगार बदकार हूंदो आहे हिकिड़ो सालियो हूंदो आहे अल्लाह पाक जो शान आहे असांजे महबूब पाक जूं सभु न्याणियूं शान वारियूं सभु मान वारियूं सभु पाक दामनियूं हबीब पाक जे जिस्म जो हिसो आहिनि पर जेका फज़ीलत फातिमत ज़हरा खे मिली सा कंहिंखे कान मिली सुन्नी चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अवा के मां मिसाल तो ॾियां पोइ मौज़ूअ ते फ्री थो अचां जी ॻाल्हि सम्झ में अचई अबा अली अली आहे न साईं अली असांजो इमाम आहे अली इमाम मनस्तो वमनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदा इनाम अली अली असांजो इमाम आहे असां अली साईं जा ग़ुलाम आहियूं असां जहिड़नि ग़ुलामनि जूं अलीअ जे नाले मुबारक तां जानियूं क़ुर्बान आहिनि पर ख़ुदा पाक जो कसम आहे अली अकेलो कोन्हे अलीअ खे ॿिया भाउर बि आहिनि असहाबी बि आहिनि मुस्तफ़ा जा उम्मती बि आहिनि नबीअ ते कलमो बि भरियो अथनि इस्लाम जा मुजाहिद बि आहिनि जंगियूं बि कयूं अथनि अबो बि अम्मा भी सागी आ पर अली हिकु थियो ॿिया भाइर अली कोन थिया अवा खे त ॿियनि जे नालनि जी बि ख़बर कान्हे का त ॿिया अलीअ जा भाउर कहिड़ा हा पोइ ईअं त कोन चइबो त भला ॿिया अलीअ जा भाउर कोन हा या इनकार को करे त न न असां ॿियनि खे भाउरनि खे मञींदासीं कोन बसि हिकिड़ो अली आहे ईअं नाहे अदा हर हिक जी पंहिंजी पंहिंजी फज़ीलत आहे जंहिंखे शोहरत मिले जंहिंखे शान मिले जंहिंखे मान मिले जंहिंखे फज़ीलत मिले त मां अर्ज़ु पे कयो त जेका फज़ीलत ख़ुदा जे महबूब जे नंढे खां नंढी न्याणी ख़ातून जन्नत खे मिली आहे असां कंहिंखे कान मिली आहे सोनो हुसैन उन्हीअ जो फर्ज़ंद आहे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी हज़रत सैयदा तैयबा ताहिरा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खुदा जे महबूब जी न्याणी आहे खुदा जे हबीब ईअं फरमायो हो ऐं प्यारी ख़ातून क़यामत जे ॾिहाड़े दुनिया जूं जेके बि औरतूं जन्नत में वेंदियूं उन सभिनी जन्नत जे औरतुनि जी सरदार तूं हूंदीअ तुंहिंजे हथ में सरदारी हूंदी
ॿियूं सभु तुंहिंजे कमान में हूंदियूं, तूं सभिनि जी सिपह सालार थी अॻुवार थी जन्नत में वेंदी आहे। ख़ातून जन्नत खे जन्नत जी बशारत मिली वई आहे, जहिड़े जन्नतियाणी आहे, महबूब जी प्यारी न्याणी आहे, वॾी भाग वारी आहे। जेकॾहिं निंड पई हुजे त बि जन्नत जी मालिकाणी आहे, फर्ज़ निमाज़ पढ़ी ॿियो कुझु करे न त बि अल्लाह जे हबीब जे ज़ुबान सां जन्नतियाणी आहे। पर एॾो त इबादत जो शौक़ु आहे, कुर्बान ख़ातून जन्नत सियारे जी रात। हज़रत फ़ातिमा ज़हरा के दिल में इरादो थियो आहे अॼु अलीअ खे निमाज़ पढ़ाए, अलीअ साईं खे मानी खाराए, बिस्तरो विछाए आराम थी करायां। दिल थी चवे त हज़रत अली आराम करे मां महबूब मुहम्मद जी न्याणी सॼी रात क़ुरान जूं लोलियूं ॾियां, अॼु निमाज़ पढ़ां, इबादत कयां। ऐं इबादत जो तहैयो इहो थी फरमाए पई त दिल में इरादो आहे त 2 रकातूं नफ़िल ॾाईंदसि, उन 2 रकातुनि मां हिकिड़ी रकात में बि क़ुरान जो ख़तम पूरो कयां त ॿी रकात में बि क़ुरान जो ख़तम पूरो कयां। अल्लाह अकबर करे बीहजी वई आहे, अल्लाह अकबर करे निमाज़ शुरू थी करे ॾे ऐं ख़ुदा जे क़ुरान करीम जूं लोलियूं थी ॾे पई। अल्लाह जो क़ुरान थी पढ़े, सारी रात क़ुरान पढ़ंदी रही। मुंहिंजा प्यारा दोस्त, क़ुरान पढ़ण बि सुभान अल्लाह, महबूब ते क़ुरान लहे, महबूब जंहिंखे वरी क़ुरान पढ़ाए, जंहिंजे घर में क़ुरान अचे सो क़ुरान बि उहो पढ़ी सघंदो। असांजे क़ुरान पढ़ण में, हुननि जे क़ुरान पढ़ण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा क़ुरान शरीफ़ पढ़णु शुरू कयो आहे। पहिरों सिपारे खां वठी करे वन्नास कयईं, 30 सिपारा ख़तम थी विया। जंहिंमहिल 30 सिपारा ख़तम थिया त ख़ातून जन्नत रुकू में वई आहे, सजदो कयो आहे, रकात पूरी कई आहे। रकात पूरी करे हाणे वरी ॿी रकात लाइ उथी आहे, ॿी रकात लाइ उथी आहे। 2.5 सिपारा सूरत बक़रा पूरी कई आहे त सुबुह जी बाग अची थी वञे पई। छाजे लाइ त राति पंहिंजे हिसाब सां हलंदी, राति पंहिंजे हिसाब सां हलंदी। राति ख़तम थी वई, जंहिंमहिल राति ख़तम थी वई त सुबुह जो बांग आई। बांग जो आई त शरीयत जो मसइलो आहे, इहो तव्हां यादि करे छॾियो त फजर जी बांग अचे त बांग खां बाद में नफ़ली इबादत का बि नाहे करणी, यानी नफ़िल नाहे पढ़णो। सुन्नत पढ़जे नमाज जी बांग खां, फजर वारी खां पोइ सुन्नत 2 रकातूं पढ़जे, 2 रकातूं सुन्नत पढ़ी को दुरूद वग़ैरह पढ़, क़ुरान जी भली तिलावत कर, लेकिन नमाज नाहे पढ़णी। या वरी पोइ बाद में फ़र्ज़ नमाज पढ़। हाणे बीबी साहिबा 1 रकात पढ़ी आहे, ॿीअ में बि क़ुरान ख़तम पढ़ण जो पूरो इरादो आहे, पर 2.5 सिपारा पढ़िया त बांग अची वई। हज़रत बीबी साहिबा खे दिलि में अफ़सोस थियो, हाय हाय राति नंढी थी पई आहे, काश जो राति वॾी थिए हा, मुहम्मद जी न्याणी ॿियो बि ख़तम पूरो करे। अखियुनि मां लुड़क वहाए थी, ऐ मुंहिंजा अल्लाह राति लंबी करे हा, राति खे वॾो करी हा, राति खे अञा वधाए छॾी हा त तुंहिंजे नबीअ जी न्याणी ॿियो क़ुरान पाक जो ख़तम 2 रकात में पूरो करे हा। पर अल्लाह जो कानून पंहिंजी जॻह ते आहे। ओ मुस्लमान, इन रिवायत मां अंदाज़ो लॻाए त केतिरो बीबी साहिबा खे अल्लाह जे इबादत जो शौक़ु आहे, मजबूर थी करे रुकू थी करे 2 रकात पूरी थी करे पई। जेका एॾी आबिदा ज़ाहिदा हुजे, रब जो कसम आहे, इन जे पेट मां हुसैन न ॼमे त ॿियो केरु ॼमे। सलाह सलाह बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। सलाह 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 बुलंद आवाज़ सां। दोस्तों अज़ीज़ो, असां मुस्लमान अहल बैत सां फितरती मुहब्बत रखंदा आहियूं। जे इंसान खे पंहिंजे औलाद सां मुहब्बत हूंदी आहे, इंसान खे पंहिंजे माइटनि सां मुहब्बत हूंदी आहे, इंसान खे पंहिंजे जान सां मुहब्बत हूंदी आहे, इहा फितरती मुहब्बत आहे। कहिड़ो बि पुटु बदकार हुजे, बुछड़ो हुजे, बेफ़रमान हुजे, पर पुटु आहे, हुनखे वणंदो आहे, छो त औलाद आहे। त अल्लाह जो कसम आहे, जीअं न पंहिंजे औलाद सां इंसान खे फितरी मुहब्बत हूंदी आहे, मुस्लमान मोमिन खे रसूलुल्लाह जे घराणे सां बि फितरती मुहब्बत आहे। मोमिन जे दिलि में अहल बैत जो प्यार आहे, अहल बैत जी मुहब्बत आहे, नबी जे ख़ानदान सां मुहब्बत आहे। हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे प्यारे हबीब जी पाक दामन न्याणी आहे। हर मुस्लमान चाहींदो आहे, ऐं असां दुआऊं घुरंदा आहियूं, ख़ासि करे वीचारियूं मायूं चवंदियूं आहिनि, अड़ी अदी अलाह कंदो शर ख़ातून जन्नत जे झोलीअ में हूंदी आहे। चओ आमीन। अल्हम्दुलिल्लाह।
जेकॾहिं कंहिं असांजे भेण खे, असांजे माउ खे, असांजे अदीअ खे, कंहिं असांजे अज़ीज़ाणीअ खे ख़ातून जन्नत जी झोली नसीब थिए त ॿियो छा खपेसि? इन खां वधीक ॿियो कहिड़ो भाग वारो आहे? पर मुंहिंजा अदा, ख़ातून जन्नत जी झोली उनखे नसीब थींदी जेको ख़ातून जन्नत जे पैरवीअ ते हलंदो। जेकॾहिं पैरवी आहे त पोइ इहा झोली बि नसीब थींदी। पर जे काॾे मोह मरियम जो, काॾे टंडरो अलहयार, काॾे मुंहिंजा दोस्त बीबी साहिबा जी शरीयत जो कानून, ऐं काॾे वरी असांजे अदी भेण जो मुंहुं मुबारक, त यादि रखजांइ जन्नत कान मिलंदी। जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं ख़ातून जन्नत खे राज़ी कयो वेंदो। हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी हज़रत प्यारी नंढड़ी न्याणी टिनि जी शादी थियल हुई। उहे टई पलिजी चुकियूं हुयूं, उन्हनि जा ख़ावंद हुया, बाक़ी नंढड़ी आहे, कुंवारी आहे, उनजी शादी कान्हे, अञा बालग बि कान थी आहे, क़रीबुल बुलूग आहे। हज़ूर करीम जा जेके माइट हा, सौट हा, चाचा हा, मारोट हा, मासात हा, अज़ीज़ हा, क़रीब हा, रिश्तेदार हा, उहे आहिस्ते आहिस्ते जे माइटनि खां संग घुरबो आहे, इहे महबूब करीम अलैहिस्सलाम खां रिश्ता घुरण लॻा। अब माइट माइट खां घुरंदो या न? ॻाल्हायो, इन में ऐब बि कोन्हे। मां खणी मौलवी हुजां, हाजी हुजां, मुफ्ती हुजां, खणी छा बि हुजां, पर मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे भाइटे खे, मुंहिंजे चाचे खे, मुंहिंजे मामे खे, मुंहिंजे पुफाटनि खे, मुंहिंजे क़ौम वारे खे हक़ आहे हो मूं वटि अचे, मूंखे चवे साईं पाण में माइटी कयूं, कहिड़ो ऐब आहे? आहे बादशाह बा? ये थोरो चइबो त मां हाणे आलिम थी वियुसि, मुफ्ती थी वियुसि, वॾेरो थी वियुसि, ज़मींदार आहियां, मुंहिंजो को मिट माइटी कोन्हे। न, अज़ीज़ अज़ीज़नि खां घुरंदा आहिनि त महबूब मोहम्मद करीम जा बि अज़ीज़ त हुया न बा? माइट हुआ या कोन हा? माइटनि संग घुरिया, साईं माइटी कयूं? पाण करीम फरमाइनि था, हाओ माइटी कंदासूं, तकड़ कान्हे का, पर फातिमत ज़हरा अञा सगीरा, ख़ातून जन्नत अञा बालिग कान थी आहे, अञा ख़ातून जन्नत खे वर जो टाइम कोन्हे को। जंहिं वक़्त में टाइम ईंदो त मां ख़ातून लाइ वर उतारे छॾियो आहे। हबीब पाक जी ज़ात माइटनि खे ईअं वापसि कंदा विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत फारूक आज़म, हज़रत उस्मान गनी कुर्बान वञा महबूब मोहम्मद करीम जे ग़ुलामनि तां। पाण में हिकिड़े ॾिहाड़े कचहरी में वेठा आहिनि, टई ॼणा सलाह कयूं, कहिड़ी? त यार असांजो भाउ शेरे ख़ुदा अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु अञा शादी कान कई अथई, कुंवारो आहे, हाणे अचो त पाण सलाह ॾियूंसि त प्यारा अली महबूब खां सभिनी माइटनि संग घुरिया आहिनि, पर हबीब करीम सभिनी खे जवाबु ॾेई छॾियो आहे, असां सलाह ॾियूंसि त तूं हल, असीं तुंहिंजा सिफारिशी थी हलूं, ख़ातून जो संग तोखे मिले। कंहिंजी सलाह? चओ सिद्दीक़ जी। ॾाढे ॻाल्हि आहे, कंहिंजी सलाह? ॿियो कंहिंजी सलाह? टी कंहिंजी सलाह? ज़न्नूरैन उस्मान गनीअ जी रज़ी अल्लाह ताला अन्हु। इन टिनी पाण में सलाह कई आहे। अली मुर्तज़ा गैर हाज़िर आहे, टई पाण में सलाह ठाहे सिधो हज़रत अली जे घर आया। तव्हां सां त वेढ़ायूं वेठा आहियूं, हा न साईं, वेढ़ायूं वेठा आहियूं, हक़ खाई आहे, ज़ुल्म करे आहे, विढ़िया हा, फलाण हा। कुरान तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम। ओ बकवास करण वारा, ओ घटि वधि ॻाल्हाइण वारा, ओ ग़लति चवण वारा, पंहिंजे वात खे संभाले ॻाल्हाइजां, चुप कजां। अल्लाह पाक जो क़ुरान तो फरमाए त मुंहिंजे महबूब जा सभु सहाबी पाण में खीर खंड हुया। सब सहाबी, चओ सब सहाबी, महबूब जा सब सहाबी पाण में खीर ई खंड रहा। रुहमाउ बैनहुम, पाण में खीर ई खंड रहा, को बि न जो पाण में इख्तिलाफ़ कोन हो। मुंहिंजा दोस्त हूअं त सॻा भाइर बि पाण में कावड़जी पवंदा आहिनि, कंहिं दुनिया जे मामले ते का कावड़ कसूमत हुजे त का ॿी ॻाल्हि आहे, लेकिन अल्लाह जे क़ुरान ते असांजो ईमान आहे त पाण में खीर खंड रहा। मुंहिंजा भाउ, हाणे इहा तोखां मां ॻाल्हि पुछां थो त इहो सॼण पाओ आहे या दुश्मनी आहे? जो टई यार छगोरा अली साईं वटि हली अचनि था, चवनि था त तूं महबूब खां संग घुर, अॻ में तूं थी, पुठियां सिफारिश असीं था तुंहिंजी कयूं। अली साईं वटि आया, अस्सलाम वालेकुम अदा, वालेकुम सलाम, भले आया हो,
विहारियईं पंहिंजे घर में जेको हाल हो, ग़रीबी हाल हो, पाणी हो, छा हो, उहो पेश कयईं, ख़िदमत कयईं। हमेशह कानून आहे मुंहिंजा दोस्त, अरबी जो हिकिड़ो पहाको बि आहे, मन ज़ार हयन वलम यज़ुक शैअन फकअन्नमा ज़ार मय्यतन। अरबी जो पहाको आहे, जी सिंधी में, उर्दू में, फारसी में, ॿियनि ॿोलियुनि में पहाका थींदा आहिनि। हे बि हिकिड़ो अरबी जो पहाको आहे। इन जी माना इहा आहे त जेको जहिड़े माण्हू वटि वञे, कंहिं वटि वञे अबा, जहिड़े माण्हू वटि वञे ऐं उतां न खाए न पीए, यानी जहिड़े वटि वञे ऐं जहिड़ो माण्हू हिन खे न खाराए न पाणीअ जी सलाह करे, फकअन्नमा ज़ार मय्यतन, ॼण त मोए वटां मोटी आयो। सची ॻाल्हि आहे न बा? भला जे तव्हांखे चांहि न पीआरीसे, अव्हां खे बोतल न पीआरीसे, अव्हां खे बिस्कुट न खारायसे, त थधे पाणी जा त हक़दार आहियो न बा? कि न पाणी खां बि वञे माण्हू हलियो, ईअं त न आहे न साईं? कुझु न कुझु माण्हू हिक ॿिए खे खाराए पीआरे। हज़रत अली साईं जी ज़ात बाबरकात ग़रीबाणे हाल सारू टिनी यारनि जी ख़िदमत करे हवाल वरिता। अदा ॾियो ख़बर भला, इत्तफ़ाक़ थियो आहे जो टई ॼणा गॾिजी आया हो, ईअं अॻु में कॾहिं बि कोन थियो आहे। हाणे हिक ॿिए खे पिया अदा तूं हवाला ॾे, अदा तूं हवाला ॾे, अदा तूं हवाला ॾे, इहे हिक ॿिए खे टई पिया चवनि अदा तूं हवाला ॾे। आख़िरकार सभिनी मशवरो कयो आहे, ऐं सिद्दीक़ तूं असां खां वॾो आहे, तूं असां खां अफ़ज़ल आहे, तूं असां में फज़ीलत वारो आहे, तूं महबूब पाक जो सभिनि में प्यारो आहे, असां सभिनि जो सरताज आहे, असां तोखे अॻुवाण करे था चऊं पिया, तूं हज़रत अलीअ खे हवाल ॾे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ शेर ख़ुदा खे हवाल ॾिनो आहे। ओ प्यारा अली, ख़ातून जन्नत जो रिश्तो नबी करीम खां तूं घुर, असीं तोसां गॾिजी था हलूं पिया, तूं बि जवान आहे, ख़ातून जन्नत खे बि जवानी जो टाइम वेझो आहे, असीं तो वटि सलाह ॾियण आया आहियूं, तूं प्यारे हबीब करीम जी ज़ात खे अर्ज़ु कर त मुस्तफ़ा तोखे रिश्तो ॾे। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा कंध मुबारक हेठि कयो आहे, हेठि करे फरमाइनि था, अदा मूंखे पाण काफ़ी ॾींहंनि खां वठी करे इहा तमन्ना आहे त हबीबनि खे अर्ज़ु कयां, पर दिलि नथो झले सघां रसूलुल्लाह खे कीअं अर्ज़ु कयां। ऐं ॿियो सबब बि आहे, ॿियो सबब बि आहे, कहिड़ो? पाण फरमाइनि था, मां ग़रीब आहियां, मां मिसकीन आहियां, असांजे घर जो हाल ग़रीबाणो हाल आहे, राति खाऊं था त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाऊं था त राति कान्हे का, शादीअ जे लाइ कुझु ख़र्चु खपे, कपिड़ा खपनि, ॿियो न त बि भला महर खपे, काबीन खपे, इन जे लाइ त मूं वटि पैसो आहे कोन को। जंहिं वक़्त में इहो हवाल पेश कयो आहे, हज़रत उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था पिया, असीं गॾिजी तोसां रसूलुल्लाह ॾे हलूं था पिया। ओ प्यारा अली, शादी तूं कर, तुंहिंजे शादीअ जो सॼो ख़र्च मूं ते आहे। अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चार यार, दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। अल मुख़्तसर, मक़सद जी ॻाल्हि ॿुधायां, किस्सो लंबो आहे पर मुख़्तसर ॿुधायां। हज़रत अली खे टिनी यारनि मञायो आहे, मञाए पाण सां वठी करे हुज़ूर जे दरबार में आया आहिनि। जब नबी पाक जे दरबार में आया, हज़रत अली त हवाल वरिता हा न अबा ॻाल्हायो, हज़रत अली हवाल वरिता हा न, महबूब जे आॾो जो न चारई ग़ुलाम वेठा, सुभान अल्लाह, सभई जो सुभान अल्लाह, वाह जो कचहरी हूंदी। बेटा ऐसा फरमाइनि था, जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारे सरदार, सुहे सहाबिन सथ में मज मस्जिद मणियादार, पो चारई चङा चौधार, वाहे कदा हबीबसी। वाह जो मुझे महबूब जे साहबन जी कचहरी ठहंदी हूंदी, घोट मोहम्मद करीम मुसल्ले ते आ, चारई यार अॻियों गोॾा भञी वेठा, सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह।
मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे आॾो जमल ग़ुलाम वेठा पाण मरहबा कयूं, सभिनि खे खीकारियूं, खीकारे ख़ुशि ख़ैराफ़ी त करे पाण मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात खिलनि था। पाण महबूबन करीम जी ज़ात तबस्सुम फरमायो, खिली ॾिनो कुर्बान हबीब जे खिलण तां। अरे जिस तरफ उठ गई दम में दम आ गया, उस निगाहे इनायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पे खूं सलाम, शमए बज़ में खुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर खे फरमायो, ओ अबू बकर सिद्दीक़, तो जेका पंहिंजे टिनि यारनि सां सलाह कई ही कचहरी में, उतां उथी अली वटि आयो असां सभु मां मुहम्मद खे मालूम। सलाह काथे पई थे, ख़बर काथे पई पए? अरे दूरो नज़दीकू से सुनने वाले वो काने लाले करामत पे लाखों सलाम मुस्तफा जाने शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शमए बज़ में हिदायत पे ओ प्यारा सिद्दीक़ जे लब्बैक या रसूल अल्लाह, जेका तो सलाह पंहिंजे साथनि सां कई उहा मूंखे मालूम आहे, ऐं उस्मान जेका कुर्बानी ॾिनी आहे सा बि मूंखे मालूम आहे। उस्मान साईं छा चयो हो अबा याद आहे? शादीअ जो ख़र्चो कंहिंजी शादी ख़ातून जी, चओ चओ कंहिंजी शादी, ॾाढे ॻाल्हाए। तुंहिंजो कातिल दुश्मन तुंहिंजे न्याणीअ जो ख़र्च शादी जो कंदो? भला तुंहिंजो ज़ाती दुश्मन तुंहिंजे शादीअ जो ख़र्च कंदो? ख़र्च सॼण कंदा आहिनि, पंहिंजा कंदा आहिनि, हयाम जूं पाड़ूं उहे ख़र्च कंदा आहिनि, अज़ीज़ कंदा आहिनि, दिलि घुरिया मन घुरिया यार कंदा आहिनि। मुंहिंजे महबूब करीम फरमाइनि था पिया, ऐं प्यारा ग़ुलामो, उस्मान गनीअ जे कुर्बानीअ जी बि मूंखे ख़बर आहे, जेका अलीअ सां वाइदो करे आयो आहे। पर ॻाल्हि ॿुधो, अवां सलाह कई मूंखे सभु ख़बर पई, अवां मशवरो पाण में कयो टिनि यारनि उहो बि मालूम आहे, अली वटि आया उहा बि मालूम आहे, उथी हलिया हो उहो बि मालूम आहे, पर तव्हां पहुता ई कोन आहियो। अवां जे अचण खां अॻु में मां वटि अलाह वटां जिब्रील आयो आहे, त या रसूल अल्लाह इहो रिश्तो अलीअ खे ॾेई छॾिजा। वाह ख़ातून जन्नत, वाह ख़ातून जन्नत आहे, कुर्बान वञा। मुझे प्यारे नबी करीम जी प्यारी न्याणी आ, नबी की लाडली बीवी, वली की माँ, शहीदों की उधर जलवा नबूवत का, विलायत का, शहादत का। नबी करीम जी न्याणी आ, अली अल मुर्तज़ा जी घरवारी आ, हसनैन करीमैन जहड़ी अम्मा है, अहिड़ी दुनिया में औरत न का आई आ न का ईंदी। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हज़रत अली के फरमायो, प्यारा अली के लब्बैक या रसूल अल्लाह, तू लजाड़ू आ, लजी थो थे, कंध हेठ कयो वेठो आ, त कीअं नबी करीम खे चवां अल्लाह पाक तुंहिंजी सिफारिश मोकिली आ, तू ॻाल्हाए न ॻाल्हाए, जिब्रील तुंहिंजे पारां मूंखे चई वियो आ। उस्मान लब्बैक या रसूल अल्लाह, वाइदो कयो थी, चे हाओ क़िबला, चे खणी आ पैसा ॾोकड़ खणी आ। वाह वाह। हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जे लाइ किताब लिखनि था पिया, सीरत लिखे थी पई, तारीख़ लिखे थी पई, माण्हू पैसा गणे खणंदो आहे, 500 600 1000। हज़रत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु घर वियो आहे, उन ज़माने में नोट कोन हूंदा हुआ, गेनियूं हूंदियूं हुयूं, नक़द हूंदी हुई, ॾोकड़ पैसा चांदी सोन जा हूंदा हुआ। पोती विछाए झोली भरे खणी महबूब जे दरबार में पेश थो करे।
बिना हिसाब जे बिना गणप जे जेतरी झोली भरे सघियो आहे खणी सघियो आहे हबीबन करीमन जे आॾो आणे रखियईं। हज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो उन माल मुबारक खे खोलनि था, खोले महबूब पाक हिकिड़ी लप बुक भरे हज़रत अबू बकर जे झोली में विधी आहे, वरी ॿी लप भरे अबू बकर जे झोली में विधी आहे, टी लप भरे अबू बकर जे झोली में विधी आहे। पाण फरमाइनि था ऐं प्यारा अली तूं अबू बकर सां गॾिजी वञ, बिलाल खे बि वठियूं वञो, अबू ज़र गफ़ारी खे बि वठियूं वञो, ये 4 ॼणा वञो वञी बाज़ार मजा अलीअ जे शादीअ जो सामान ख़रीद करे अचो। पर ख़रीदारी उन्हनि शयुनि जी कजो जंहिंजे लाइ सलाह सिद्दीक़ ॾेव, जंहिंजे लाइ मशवरो अबू बकर सिद्दीक़ चयव जे हीअ शइ वठणी आहे त वठिजो, जे हीअ शइ नाहे वठणी त न वठिजो, जेके शयूं तव्हांखे सिद्दीक़ अकबर चवे से वठंदा अचो। मुंहिंजा दोस्त अल मुख़्तसर सामान वठी खुशबू वठी कपिड़ा वठी हबीब करीम जे दरबार में आंदो वियो आहे। ख़ातून जन्नत जो निकाह शेरे ख़ुदा सां थियो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त जंहिंजे शादीअ में सिद्दीक़ जो हथ हुजे, जंहिंजे शादीअ में फारूक आज़म जो मशवरो हुजे, जंहिंजे शादीअ में उस्मान ज़िन्नूरैन जो ख़र्च हुजे, जंहिंजे शादीअ में सहाबा किराम राज़ी हुजनि, जंहिंजे शादीअ में जिब्रील ख़ुदा वटां पैगाम खणी अचे, जंहिंजे शादीअ में महबूब मुहम्मद जी रज़ा शामिल हाल न हुजे, ओड़ी पाक दामन बीबीअ जे पेट मां हसनैन न ॼमंदा त ॿियो केरु ॼमंदा। भाग वारी अम्मा त बच्चा भी भाग वारा। बेटा ऐसा फरमाया था भली जायूं माहरूं अड़े सदियूं साल हल माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया गया। सरासरी बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिजरत जो ॿियो साल आहे। कहिड़ो साल साईं? हिजरत जो ॿियो साल आहे। महबूब करीम जे हिजरत खे 2 साल गुज़री विया हुजनि। महबूब करीम जी प्यारी फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे पहिरियों फर्ज़ंद ॼाओ आहे इमाम हसन। वरी थोरनि ॾींहंनि खां पोइ साल गुज़रियो आहे, इमाम हुसैन अम्मा जे पेट में आहे, अञा ॼाओ कोन्हे, अञा अम्मा जे पेट में आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी चाची हज़रत अब्बास जी घर वारी बीबी साहिबा जो नालो आहे बीबी उम्मुल फदल, सभु चो रज़ी अल्लाह ताला अन्हा। महबूब पाक जे घराणे जी आहे, ख़ानदान जी आहे, चाचे जी लॼ आहे, चाचे जो नंग आहे, महबूब जी उम्मतियाणी आहे, हबीब जे घर में अचण वञण वारी आहे। हिकिड़े ॾहाड़े सुबुह जो सवेर आई आहे पर मुंहुं बीबी साहिब जो लथो पियो आहे, घबरायल आहे, परेशान आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओ चाची छो परेशान आहे, तुंहिंजे मुंहं ते ग़म जा आसार आहिनि, तोखे मां गणतीअ में थो ॾिसां। हज़रत उम्मुल फज़ल हुज़ूर जी चाची थी चवे या रसूल अल्लाह रअयतु हुल्मन मुनकरन, ओ ख़ुदा जा प्यारा हबीब अॼु राति मां ख़्वाब लधो आहे पर ॾाढो दर्दनाक ख़्वाब आहे, ॾाढो हैरतनाक ख़्वाब आहे, ॾाढो ॾुखियो ख़्वाब आहे। उन ख़्वाब मूंखे ड्रिॼारे छॾियो आहे, उन ख़्वाब जे करे मां परेशान थी तो वटि आई आहियां। ऐं अल्लाह जा हबीब मूंखे ख़्वाब जो ताबीर ॿुधाए। खुदा जे महबूब फरमायो प्यारी चाची ख्वाब बयान कर त ताबीर मोहम्मद तो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हमल सां आहे। चाची ख्वाब थी रहे, नबी करीम खे घबराइजी ॿुधाए थी पई कहिड़ो ख्वाब आहे। या रसूल अल्लाह इन क़ित्अतन मिन जसदिक क़द क़ुतिअत, ऐं ख़ुदा जा महबूब राति मूं ख्वाब ॾिठो आहे त अव्हां जे पाक जिस्म जो गोश्त वढिजी पियो आहे, अव्हां जे पाक जिस्म जो गोश्त वढिजी पियो आहे ऐं उहो वढियल गोश्त मुंहिंजे झोलीअ में अची पियो आहे। या रसूल अल्लाह अव्हां जे जिस्म जो गोश्त वढिजी पवे ऐं मुंहिंजे झोलीअ में पवे, मूंखे ॾाढो ॻणतीअ वरायो आहे, अलाए छा ॻाल्हि आहे। ख़ुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था रअयत मुबारक, ओ मुंहिंजी प्यारी चाची तोखे लख लख मुबारकूं हुजनि, तो तमामु भलो ख्वाब लधो आहे। छा लधो थी? हिकिड़े माण्हू ख्वाब लधो त मुंहिंजो ख्वाब ॾिसो त कहिड़ो ज़ाहिर में
ख़तरनाक क़िस्म जो आहे। मां ख्वाब लधो, ख्वाब पोइ माण्हू लहे त दरियाह सॼो मूंखे एॾी उञ लॻी आहे जो सॼो दरियाह पी वियो आहियां। ज़ाहिर में दरियाह पीए हा का सुठी ॻाल्हि त कान्हे, या त हिकिड़ी जलंधर जी बीमारी थी पई इंसान खे जो पाणी पीए ड्रौ ई न थिए। इमाम इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, ताबई हो, उन जी ख़िदमत में उहो वियो, ताबीर कंदो हो बुज़ुर्ग। साईं मां ख्वाब लधो आहे, अबा छा ॾिठो थी? साईं मां ख्वाब लधो आहे त मां दरियाह सॼो पी वियो आहियां, एॾी उञ लॻी आहे जो दरियाह पी वियो आहियां, सॼे दरियाह जो चुको बि न रहियो आहे। इब्न सीरीन फरमाए थो तोखे मुबारक हुजे तूं क़ुरान जो हाफ़िज़ थींदे, क़ुरान जो हाफ़िज़ थींदे, क़ुरान तुंहिंजे सीने में ईंदो, जंहिंजे सीने में क़ुरान आहे तंहिंजे सीने में दरियाह आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख्वाब तो चाची ख़तरनाक ॾिठो आहे, कहिड़ो त जिस्म जो गोश्त कटिजी पियो आहे, कटियल गोश्त तुंहिंजे झोली में पियो आहे। अबा तूं न पंहिंजे पुट पीउ भाउ पीर मुर्शिद उस्ताद खे ॾिसी त हुनजो गोश्त वढिजी पियो आहे त ॾुख थिए या न? किन चवे त ख़ुदा करे साईं अॻिते हले, ॾुख थींदो न बा? सचे मुरीद खे ॾुख थींदो आहे, हा न साईं? पंहिंजे पीर खे मुर्शिद खे उस्ताद खे ॾुख में ॾिसे त ॾुख थींदो न साईं? ऐं वाक़ई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त गोश्त वढिजी पवे ऐं वढियल गोश्त झोली में पवे त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। पर महबूब साईं खिली फरमाइनि था चाची भलो ख्वाब लधो थी। साईं भलो वरी कीअं आहे? अव्हांजो गोश्त कटिजी पियो आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजी फातिमतु ज़हरा ॿिनि जीअनि साहे, फातिमतु ज़हरा हमल साहे, फातिमतु ज़हरा जे पेट मुबारक में बचड़ो आहे, पुटु आहे, उहो ॼमंदो जेको मां मुहम्मद जे गोश्त जो हिसो हूंदो, ऐं तूं हुन जी दाई थींदीअ, हुनखे पालींदीअ, हुनखे कच्छ में विहारींदीअ, झोलीअ में हुनखे रखंदीअ। इहो सम्झ त मुंहिंजो गोश्त तुंहिंजे झोली में अची वियो आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात हुसैन खे पंहिंजो गोश्त सॼो आहे, महबूब पाक हुसैन खे पंहिंजे जिस्म जो हिसो सॼो आहे। पाण फरमाए त अल हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन, मां हुसैन मझूं आहियां, हुसैन मां मझूं आहे। ईअं माना मां हुसैन जो आहियां, हुसैन मुंहिंजो आहे। बीबी साहिबा ॾाढी ख़ुशि थी। हाणे आम तरह सां मुला चवंदा आहिनि, मुला अबा केरु? हिकिड़ा अथव मुला, ॿिया अथव मवाली। ख़ुदा असांखे ॿिन्ही खां बचाए, चओ आमीन। तव्हांजे ख़्याल में जंहिंजी ड्रिघी ॾाढ़ी सो मुला? न न, भली ॾाढ़ी कूड़ाए, मुछूं भिरूं शाह बचाएसि, ऐं नबीअ खे पाण जहिड़ो चवे, हुज़ूर जे इल्म ग़ैब जो इनकार करे, नबी करीम खे बशर चवे, हुज़ूर करीम खे हाज़िर नाज़िर न मञे, औलिया अल्लाह जे करामात जो मुनकिर हुजे, ख़ुदा जे महबूब जे मोजज़नि जो मुनकिर हुजे, हुज़ूर जे क़यामत जे शफ़ाअत जो मुनकिर हुजे, इहो अथव मुला। इन खां शर ख़ुदा पनाह ॾे, चओ आमीन। इन जो ॿियो नालो आहे वहाबी। ॿियो नालो कहिड़ो आहे बा? इन खां शर ख़ुदा पनाह ॾींदो। हाणे मुला चवंदा आहिनि त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर कान्हे का त माउ जे पेट में छा आहे, नर आहे या मादी आहे, धीउ आहे या पुटु आहे, औलाद आहे या न आहे। हाणे तव्हां खां मां पुछां थो, हुसैन ॼमे ई कोन थो, मुहम्मद करीम अॻे ई ॿुधाए थो। ॿुधायो मुंहिंजे आका या न? मालूम थो त नबी करीम खे ख़बर आहे, महबूब जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे, पर महबूब जे ग़ुलामनि खे बि ख़बर आहे। हिकिड़ो वाक़ियो विच ते अची वियो आहे, अची वियो आहे दिमाग़ ते त ॿुधाए छॾियां। सलात पढ़ंदो हल, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, जेकॾहिं मां कंहिं अहल सुन्नत जे किताब जी ॻाल्हि कंदुसि, चवंदा पंहिंजी ॻाल्हि ठाही अथई, इहे न साईं। जेकॾहिं कंहिं सुन्नी मौलवीअ जी ॻाल्हि कंदुसि, छा चवंदा? पंहिंजी ठाही अथई। हाणे ॻाल्हि कयाई थो वहाबिन देवबंदनि जे पीर जी, मौलवी अशरफ अली थानवी, मौलवी आहे वहाबिन जो मशहूर। उन हिकिड़ो किताब लिखियो आहे अरवाहे सलासा। उन अरवाहे सलासा में थो लिखे त हिकिड़ो मौलवी हो, असांजो मौलवी हो, जंहिंजो नालो हो अब्दुर रहीम, मुंहिंजो नाले भाई हो। नालो छा हो सबा? किथां जो वेठल हो? रामपुर जो। किथां जो साईं? रामपुर हिंदुस्तान में हिकिड़ो शहर आहे। जो तो मौलाना अब्दुर रहीम रायपुरी जेको हो, उन जो तावीज़ ॾाढो लॻंदो हो। छा लॻंदो हो साईं? तावीज़ ॾाढो लॻंदो हो। मौलवी अशरफ अली थो लिखे। मां वटि किताब पियो आहे, जेकॾहिं को चवंदो त ॾेखारींदोसांसि।
पर तावीज़ में गारंटी ॾींदो हो, गारंटी कहिड़ी? तावीज़ ॾेई चवंदो हो त धीअ ॼमंदई त धीअ ॼमंदी हुई, जे चवंदो हो पुटु ॼमंदो त पुटु ॼमंदोसि। माना मौली साहब अॻे ई ॿुधाईंदो हो तावीज़ ॾियण जे टाइम ते त तुंहिंजे ज़ाल खे धीउ आहे या तुंहिंजे ज़ाल खे पेट में पुटु आहे। मौली अशरफ अली थो चवे त जीअं चवंदो हो तीअं थींदो हो। राजन हिन खे आज़मायो हो, कॾहिं बि मौलवी अब्दुल रहीम जो तावीज़ खता न वियो। जीअं चवंदो हो धीअ त धीउ, पुटु त पुटु। हाणे इहा ॻाल्हि आहे मौलवी अशरफ अलीअ जी, कंहिंजे लाइ पंहिंजे मौलवीअ जे लाइ, पंहिंजो मौलवी माना वहाबी मौलवी जे लाइ। हिननि जे मौलवीअ खे एतिरी ख़बर पए पई त माईअ खे पुट पेट में आहे, जहिड़ो मौलवी साहब जे तावीज़ में अल्ट्रासाउंड हुजे। अॼुकल्ह अल्ट्रासाउंड हिकिड़ी मुंहिंजा दोस्त एक्सरे जो क़िस्म आहे, उहो बि अञा इन मंज़िल ते कोन पहुतो आहे। कॾहिं कॾहिं ॿुधाईंदो आहे, कॾहिं न बि खणी ॿुधाईंदो आहे, पर मौलवी साहब खे एतिरी ख़बर पए पई। वरी साॻो अशरफ अली थो चए त नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान आई। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ इंसाफ़ कर, अल्लाह पाक खां पनाह घुरो। हे पंहिंजे मौलवियुनि जे लाइ बि चवनि था पिया त असांजे मौलवीअ खे धीअ पुट जी ख़बर पवंदी, पर नबी करीम खे ख़बर कान थी पए। रब करीम जो कसम आहे, अल्लाह जे वलियनि खे बि ख़बर आहे, महबूब मोहम्मद करीम के भी खबर है। दुरूद पर तगाल के पूरो गयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हबीबन करीमन छा ॿुधायो? तलदी फातिमा तो इंशा अल्लाह गुलामन। ओ मुंहिंजी चाची साइण, तो जेको ख्वाब लधो आहे त मुंहिंजो गोश्त जो टुकड़ो वढिजी पियो आहे, इन जो मतिलबु इहो आहे त फातिमा तो ज़हरा खे इंशा अल्लाह ताला फर्ज़ंद ॼमंदो, पुटु ॼमंदो, भाग वारो ॼमंदो। इहो गोश्त मां महबूब मोहम्मद करीम जो हूंदो। तूं हुनजी दाई थींदीअ, तूं हुनखे पंहिंजे झोलीअ में पालींदीअ, तुंहिंजे झोलीअ में वॾो थींदो, तूं हुनखे खीर पीआरींदीअ। ताबीर इहो आहे त मुंहिंजो गोश्त तुंहिंजे झोलीअ में अची वियो आहे। थोरा ॾहाड़ा थिया, चंद ॾहाड़ा थिया, फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण संभालियो आहे। अल्लाह जे फज़ल करम सां सोणो हुसैन ॼाओ आहे। सभई जो सुभान अल्लाह। काथे तो ॼमे? मदीने में। अलावा काथे तो ॼमे? पाक मदीने जे शहर में। जंहिंखे ॼमंदे ई मदीने जो पाणी मिले, ॼमंदे ई जंहिंखे अलीअ जी झोली मिले, ॼमंदे ई जंहिंजे वात मुबारक में ख़ातून जन्नत जो खीर वञे, ॼमंदे ई जंहिंखे मुस्तफ़ा जा हथ नसीब थियनि, महबूब जूं दुआऊं नसीब थियनि। अबासो मैदान मल्हाईंदो या न? करबला मल्हाईंदो या न? हबीबन करीमन खे इत्तलाह कयो वियो, ख़ुदा जो महबूब आयो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ख़ुशि थिया, पंहिंजे न्याणीअ सगोरीअ खे महबूब मुबारक ॾिनी आहे। हबीबन करीमन पुछो आहे, ओ मुंहिंजी फातिमा ज़हरा, अल्लाह जो कानून आहे त ॿार ॼमे, ॼमण सां फौरन हुनखे विंजारजे, विंजारे हुनजे साॼे कन में बांग चइजे, खाॿे कन में तकबीर चइजे, त जीअं ख़बर पए ॿार खे त मां मुस्लमाननि जे घर में आयो आहियां। असांजा रवाज ई पंहिंजा। ॿारु ॼमंदो, चइबा कोठ जी कुराड़ी जेका हुजे, कुराड़ी उन्हीअ खे ॻोल्हे अचो त ॿार खे पिक विझे त आढड़ो ॿुढड़ो थिए। सम्झो था अलाए न? तव्हांजी रमा ॻाल्हि शाहपुर वारनि जी कोन थो कयां, ओ मां पंहिंजे ठरी मीरवा जी थो ॻाल्हि कयां। अलाए रकावड़ जी न पओ त असांखे थो चवे। पोइ छा कंदा? जो ॻोल्हे जेका ॻोठ में फाॾ हूंदी पुरकुराड़ी, सम्झो था न साईं, झूर अखियुनि मां पिचूं पियूं वहंदुसि, नसवार जो चपटो वात में पियो हूंदुसि, उहा ईंदी। हाणे उहा अचण सां अची छोरे खे पिक विझंदी। छाजे लाइ? त पोड़ी आहे, आढड़ो ॿुढड़ो थिए। अबा हाणे मूंखे ॿुधाए न, जेके उथंदे ई नसवार वारी थुक वात में पैसो थींदो मुफ़्ती साहब, थींदो हाजी साहब, थींदो को रूहानी पेशवा, ढगा न छोड़ींदो त ॿियो छा कंदो? परावा खीसा न कतरींदो त ॿियो छा कंदो? पीऊं था, चर्स घुमूं था, अर्श ईअं न कंदो त ॿियो छा कंदो? अबा निभागो न थींदो त ॿियो छा थींदो? इस्लामी रस्मूं सिखो, मुस्लमान थियो, मुहम्मदी बणिजी ॾेखारियो।
अरे सच्चा सच्चा हुसैनी थी ॾेखारियो। ये रस्मूं छॾे ॾियो, रवाज छॾे ॾियो, रसूल करीम जी शरीयत सिखो। नथी अचेव त आलमनि खां पुछो, मौलवनि खां पुछो, उस्तादनि खां पुछो त बच्चो ॼमे त छा कजे, गुज़ारे वञे त को छा कजे, मुंहिंजा सोणा निकाह पढ़जे त छा कजे, शादी हुजे त छा कजे, गमी हुजे त छा कजे। दीन सिख त क़यामत में हुसैन सां गॾु हुजे। सुभान अल्लाह। दीन बोला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।